नाज़रीन हिते अहम ख़बर शामिल कंदासीं। हेलीकॉप्टर हादसे में शहीद मेजर सईद तुनियो जे ॻोठ में तॾो विछायो वियो आहे। ॻोठ सुजावल तुनियो में शहीद मेजर सईद तुनियो जे अॾे ते माइटनि ऐं पाड़ेसरियुनि जी आमद जारी आहे। इलाइक़े में ॾुख वारी लहर छायल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हेलीकॉप्टर हादसे में शहीद मेजर सईद तुनियो जे ॻोठ में तॾो विछायो वियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया। ॻोठ सुजावल तुनियो में शहीद मेजर सईद तुनियो जे तॾे ते माइटनि ऐं पाड़ेसरियुनि जी आमद जारी आहे। इलाइक़े में ॾुख वारी लहर छायल आहे। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हेलीकॉप्टर हादसे में शहीद मेजर सईद तुनियो जे ॻोठ में तॾो विछायो वियो। अवांखे आगाह कयूं पिया। ॻोठ सुजावल तुनियो में शहीद मेजर सईद तुनियो जे तॾे ते माइटनि ऐं पाड़ेसरियुनि जी आमद जारी आहे। इलाइक़े में ॾुख वारी लहर छायल आहे। अपडेट मालूम कंदासीं। लाड़काने मां ब्यूरो चीफ मुनवर रिंद टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। मुनवर आगाह कजो इन हवाले सां। हाँ जी, लसबेला में हेलीकॉप्टर जे किरण खां पोइ शहीद थी वियल जेको फौजी अहलकार आहे सईद तुनियो, उन जे ॻोठ में उन जी शहादत खां पोइ उते तॾो विछायो वियो आहे ऐं उते जेको उन जी तदफ़ीन जूं जेके तयारियूं आहिनि उहे बि कयूं पियूं वञनि। हिन वक़्तु उते बाकराणी जे भरिसां उनजो जेको ॻोठ आहे उते जेको आहे वॾे अंग में माण्हू उन ॻोठ जा ऐं भरपासे वारे इलाइक़नि जा जेके आहिनि उहे उते गॾु थी विया आहिनि। उन जा जेके रिश्तेदार उहे बि गॾु थी विया आहिनि। फौजी अहलकार जी तदफ़ीन जेको आहे उहा सरकारी एज़ाज़ सां थींदी। पाक फ़ौज जा जेके जवान आहिनि ऐं आर्मी जा जेके आला ऑफिसर आहिनि उहे उनजी तदफ़ीन ऐं जनाज़े निमाज़ में शिरकत कंदा। हिन वक़्तु उनजे ॻोठ में तॾो विछायो वियो आहे। सोग वारी सूरत हाल आहे। उनजे घर में उनजी फैमिली, उनजे जेके मासूम ॿारड़ा बचड़ा आहिनि उन्हनि में बि ॾुख जी लहर छायल आहे। मां इहो ॿुधाईंदो हलां त लसबेला में जेको रिलीफ फंड वारो जेको हेलीकॉप्टर हो जेको मॉनिटरिंग करे रहियो उन हादसे जो शिकार थियो आहे उन में जेको फौजी सईद तुनियो शहीद थी वियो आहे उनजो हिन वक़्तु जेको आहे तॾो उते जारी आहे। उते जेको मुख़्तलिफ़ माण्हुनि जे अचण जो सिलसिलो बि जारी आहे। जी, अवांजी महिरबानी मुनवर रिंद तफ़सील ॾिनो।